بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها. أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم إني تارك فيكم الثقلين كتاب الله وعترتي أهل بيتي. नाज़रीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम या अली मदद। असांजी ही गुफ्तगू हदीस सकलैन बाबत आहे। ही हदीस सकलैन जनाब रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम मुख्तलिफ मकामात ते, यानी मसलन मकाम अरफा, मकाम मिना, मकाम खुम गदीर, इन्हनि मकामात ते जनाब रसूल ख़ुदा ही हदीस फरमाई। ऐं आख़िरी मरतबा जनाब रसूल ख़ुदा पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी खुतबे यानी वफ़ात खां कुझु घड़ियूं पहिरीं जनाब रसूल ख़ुदा इहो इरशाद फरमायो, जेको जंहिंजे बारे में वाक़े किरतास भी मशहूर आहे। हुज़ूर जिन फरमायो, इन्नी तारिकुन फ़ीकुम थक़लैन किताब अल्लाहि व इतरती अहल बैती। आऊं तव्हांजे दरमियान ॿ ॻरियूं शयूं छॾियो थो वञा। हिकिड़ी अल्लाह जी किताब आहे, ॿी मुंहिंजी औलाद, मुंहिंजी इतरत, मुंहिंजी अहल बैत आहे। मा इन तमस्सकतुम बिहिमा लन तज़िल्लू बअदी। जेसि ताईं तव्हां इन्हनि ॿिन्ही सां गॾु, ॿिन्ही ॿई गॾु हुजनि, उन्हनि सां गॾु तमस्सुक कंदो, एसि ताईं तव्हां गुमराह न थींदो, मूंखां पोइ कॾहिं बि गुमराह न थींदो। वलन यफ्तरिका हत्ता यरिदा अलैयल हौज़। ऐं जेसि ताईं मूं वटि ही हौज़ कौसर ते वारिद थियनि, एसि ताईं ही जुदा न थींदा। यानी क़ुरान अहल बैत सां गॾु आहे, ऐं क़ुरान अहल बैत सां गॾु, ऐं अहल बैत क़ुरान सां गॾु आहे। ऐं ईअं ई हिक ॿिए खां जुदा न थींदा। ऐं जेसि ताईं असां हिननि ॿिन्ही खे तमस्सुक कयो, तेसि ताईं असांखे गुमराही जो ख़तरो लाहिक़ नथो थी सघे। ऐं जनाब पैगंबर अकरम हिन हदीस खे, हदीस सकलैन खे मुख़्तलिफ़ मक़ामात ते ऐं मुतअद्दिद मरतबा फरमाइण जो मक़सदु इहो हो त क़ुरान ऐं अहल बैत खे मुतआरिफ़ कराए, ताकि हिननि जी फ़ज़ीलत, क़ुरान ऐं अहल बैत जी फ़ज़ीलत माण्हुनि जे अॻियां, उम्मत जे अॻियां, मुसलमाननि जे अॻियां रोशनास थिए, ताकि हिननि जी फ़ज़ीलत छा आहे, त हिननि जी फ़ज़ीलत खे रोशनास कराइण जे लाइ जनाब रसूल ख़ुदा इन हदीस खे मुतअद्दिद मरतबा फरमायो। ॿियो इहो त जनाब रसूल ख़ुदा मुतअद्दिद मरतबा इन करे फरमायो त क़ुरान खे छॾे करे अहल बैत सां तमस्सुक करण जो कोई फ़ाइदो नाहे, या अहल बैत खे छॾे करे फ़क़ति क़ुरान खे काफ़ी सम्झण में भी कोई फ़ाइदो नाहे। जे अगरि कंहिं हिकिड़े खे छॾियो ऐं ॿिए सां तमस्सुक कयो त लाज़िमन गुमराही जो ख़तरो आहे, यानी उन्ही खे हिदायत न मिलंदी। इन जो मतिलबु इहो आहे त जनाब रसूल ख़ुदा बार बार इहो हदीस सकलैन फरमायो, त इन जो मतिलबु इहो आहे त जनाब रसूल ख़ुदा असांखे पाण खां पोइ जेके हादी ॾिना आहिनि, उहो हादी या क़ुरान आहिनि या अहल बैत आहिनि। यानी इन्हनि ॿिन्ही सां असां तमस्सुक कंदासीं त असां हिदायत याफ़्ता थींदासीं, ऐं जेको बि छॾे ॾींदो उहो नजात ऐं फलाह न पाईंदो। ऐं नजात ऐं फलाह जे लाइ लाज़मी आहे त असां क़ुरान सां तमस्सुक कयूं ऐं अहल बैत सां भी गॾु तमस्सुक कयूं, ऐं इन्ही खां सवाइ नजात मुमकिन नाहे।
ऐं हिदायत बि इन खां सवाइ मुमकिन न आहे। ऐं नाज़रीन मोहतरम, अॼु जी असांजी गुफ़्तगू पुॼाणी ते पहुची ऐं इंशा अल्लाह अॻिते असां ॿी निशिस्त में इन गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।